इस्माइल जा छोकरा अग में ही कई चक्कर असां संभरी आया आहियूं, हमलो कराया आहिनि। उहो ज़मींदार माण्हू आहिनि, असीं ग़रीब माण्हू आहियूं। ठीकु आहे, बनी विकिणाइण जो चक्कर आहे। बाक़ी बेल जा बहाना कनि था, ॿिया कई बहाना कनि था। असीं घर खां गड्डी खां ॿाहिरि निकिरूं था, असां ते हमलो कनि था। अॼु बि असांजो छोकिरो माज़ूर आहे, जेको ॿाहिरि निकितो सुबुह जो, उन्हनि ते उन्हनि हमलो कयो आहे। संगे चवां पोइ हिननि राति खां वठी राति 11 बजे हिननि फायरिंग कई आहे। हिननि जा हिन टाइम बि उताक ते वांडा वेठल आहिनि, जेके हिननि जी वंगार वहनि पिया। ऐं हे 2 टे भाउ आहे, 2 टे हिननि सां गॾु ॿिया माण्हू आहे, जेके असां ते अची घरनि ते हमलो कनि था, असांजे घरनि ते घटियुनि ते ॻाल्हाइनि था। ऐं संगे चवां असां सां तमामु नाजाइज़ियूं कनि था। हींअर बि असांजे घरनि जे साम्हूं हिननि वॾी बाड खोटी पई आहे। असांजा गस बंदि करण लाइ, रस्ता बंदि करण लाइ हे कई वस कनि था। ॿियो कुझु कोई चकर कोन्हे को, सिर्फ़ु असांजी बनी 8 एकड़ हू 40 एकड़ जो ज़मीनदार आहे, हुनखां इहा शइ बर्दाश्त नथी थिए। इन जे करे उहे असां ते कई हमला कनि था। हे तक़रीबन 8-10 ॼणा आहिनि, उताक ते वेठा हुआ। 2 टे ॼणा 4-5 ॼणा असां सां विढ़ण आया आहिनि। राति बि हिननि 11 बजे फायरिंग कई आहे। इहो वॾड़ो हलीम ऐं अकरम कलीमला ऐं संगे चवां इहे 3 भाउ ऐं हिननि सां गॾु ॿिया भाउ वेठा हुआ। ॿिया बि हिननि जा माण्हू वेठल आहिनि, जेके हुन ॿिन्हिनि तां ॿियनि सां वठी आया आहिनि। ज़मीनदार माण्हू आहिनि, असीं ग़रीब आहियूं। असीं कई चकर चई चुका आहियूं, असांजो को फ़ैसिलो करण लाइ तयारु न आहे। असांजी मायूं वेठियूं आहिनि, तव्हां मायुनि खां बयानु वठी सघो था। फ़ैसिलो रखियलु बि आहे, फ़ैसिलो रखियलु बि आहे। उन फ़ैसिले त हुन मूंखे चयो आहे बाबा हुनजो पीउ जमायत में वियल आहे, तूं बीह। ऐं ईअं करे हिननि पोयां 4-5 ॾींहं असांजे पोयां लॻा वरिता। कंहिं न कंहिं ॻाल्हि तां 4-5 ॾींहं कंहिं न कंहिं ॻाल्हि ऐं होॾां असां ते बि हमला कनि था। मायुनि खे गारियूं ॾियनि था, मायुनि खे घटि वधि ॻाल्हाइनि था। असांजी घर जी घटियुनि ते शाम जो 5 बजे पोइ ये वडन वार वारो माण्हू थंदे वडेरा घोड़ा बनी पियो घुमे। असांजे घर ते फेरो पियो चौकी बरे छा ध्यान को खुद जो नंढो हो ना मौसम दिमाग में वे न करे कपड़ा फाया हे असांखे जेके करे रन बनी दे असांजे जमीन आहे कुत्तो कमीनो है 5 जो इस्माइल हटा घोड़ा असांजे घर ते चौकी न पैर हो जा अति तऊ में बंदूक ठा ठा ऐसा यार खैर गई असां मेहमान अटा के बेटा मेहमान ला खाराई इनके सजारी यानी कोई है दस एडी न जाजी खुदा जो कसम है असां देगरियूं चढ़ियूं पिन चुल्हनि हली ॾिसो असांखे घर वेठे लोढ़े ते बी असांखे गायूं ॾिनियूं हे मुंहिंजा बाला फाड़ियां राति जो ठका मुंहिंजा बंदूकनि जा फेर कयां ये वॾनि वारनि वारो छोरे घुराया आहिनि। वॾनि वारनि वारा इहो अकरम इस्माइल जा छोरा इहे असीं वारो नार जो कोन्हा वठूं। असांखे राह गुनाह जो ॾियण वठण असांजे कंध में थो पए। असांखे अॼु बि देगरियूं चढ़ियूं पियूं हुते महिमान सॼी राति असांजे उते असांजा बोड़ मानी पिन ही असांजी डार्सन वठी हुते हासेकार सुम्हण आहे हुते वेठा आहिनि हंधि बिस्तर हली ॾिसो हली ओताक ते असीं हिननि जो नालो कोन्हा न असांजे कंध में था पवनि असां असीं बाऊं था बाबा मसलो ये नंढड़ा बचड़ा वञ के मटन साडी भूंडाड़ी में मचो भूंडाड़ी ने बार सां विड़न भूंडाड़ी सां मचो नहीं जाजी कई असां के वठो वठो कार नहीं जाजी कई हली ॾिसो ताक ते खटू भरी ते फेर कया न सॼी रात फेर हली होता ते ॾिसो हली जिन्नियो ते यारो बंदूक जे नंढड़ा बचड़ा मटन हली असीं नालो कुंदा वठो ही असां जे कंध में हासे काटे दसिन पोइ असीं उन मां जंगल में हुकड़ो असां बार ते माण्हू वंदो असां बार खणी असां के ही बार फाड़ो तने मूंखे ठेला स्कूल वञंदा पोइ असांखे जानदा कनि हिंदा कनि हूंदा कनि पोइ तेरी मेला कनि हे वाह ते वञनि हेतिरी तूं काठियूं कयो अथनि न कयो छा था कयो पोइ 3 ॾींहं हिननि सां थोरी घणी मुंहमारी थी ऐं सुबुह जो सवेल असांजे हलां अची लोड़ ते असांजे मायुनि खे हिन गारगंद कई आहे। पोइ असीं वेठा हुआसीं हाज़िर सुबुह जो गॾु केॾा निकिता कोन हुआसीं। पोइ 3-4-5 माण्हू अची विया कुझु उताक ते हुआ वेठल जिन माण्हुनि खे कोन आया 2-4 अची विया उहे कुझु हिकिड़ो हाओ अची वियो उन सां जहिड़ो थी वियो त हू भॼी विया सभु इहो थियो ई कोन्हे इहो ड्रामो आहे बाक़ी हुन पंहिंजो पाण करे ड्रामो आयो आहे हाणे त ॿियो असांजी कोई कोन्हे बनी असांजी 8 एकड़ ज़ाती आहे ऐं असांजी हिन जी दंग तां हेॾो खॾो लॻो पियो आहे बरसाति में असांजो माल किरे अंदरि छेला किरनि बकरियूं किरनि असांजा ॿारड़ा ॿुॾनि हुन में उहो पूरियूं त या लटायूं चवंदा न छो लटायो छो कढायो धीयूं कढियो नींगर कढो हीअं कढो या तेरी मेरी वञे ई कांदी हीअ भेल थी वई हीअ थी वई रुॻो हले प्रेस कंदासीं थाणू कंदासीं कोर्ट कंदासीं सभु कुझु कंदासीं फैमिली रूम सभु वठी जिते वञिणो पियो उते वेंदासीं न त इंसाफ़ थिए त हिते थिए न